अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं हिकु मज़ेदार सैलेड जी रेसिपी जंहिंजो नालो आहे लेबनीज़ फटूश सैलेड। ही सैलेड ठाहिण जे लाइ मां हिते खयो आहे हिकु वॾी साइज़ जो खीरो ऐं खीरे खे नंढनि टुकड़नि में कटे ऐं हाणे हिकु प्याले में ऐड कंदासीं। खीरे खे प्याले में विझण खां पोइ हिकु अदद विचोली साइज़ जो बसर खयो आहे ऐं बसर खे बि नंढनि टुकड़नि में कटे छॾींदासीं। येलो बेल पेपर शिमला मिर्च आहे अधु ऐं उनखे चॉप करे छॾींदासीं। रेड बेल पेपर ॻाढ़ो शिमला मिर्च आहे अधु ऐं उनखे बि चॉप करे ऐं प्याले में ऐड करे छॾींदासीं। सावा धाणा हिते मां खया आहिनि तक़रीबन हिकु पंच जे बराबरि ऐं सावनि धाणनि खे चॉप करे प्याले में ऐड करे छॾींदासीं। लेटस खयो आहे हिते हिकु वॾी साइज़ जो जंहिंखे आइसबर्ग बि चयो वेंदो आहे या सलाद में इस्तेमालु थियण वारी बंद गोभी बि चयो वेंदो आहे। ऐं लेटस जो अधु हिसो मां सलाद लाइ इस्तेमालु कयां थी ऐं उनखे चॉप करे प्याले में विझी छॾींदासीं। फूदने जा पत्ता आहिनि तक़रीबन 10 खां 12 अदद ऐं उनखे चॉप करे छॾियो आहे। टमाटा खया आहिनि 2 अदद मीडियम साइज़ जा ऐं टमाटनि जा ॿिज अलॻि करे चॉप करे छॾींदासीं ऐं प्याले में ऐड करे छॾींदासीं। हाणे इन सभिनी सब्जियुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। सभिनी सब्जियुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे मां ठाहींदमि सलाद जी ड्रेसिंग, जंहिंजे लाइ हिते मां थूम जी ॻुड़ियूं खयूं आहिनि तक़रीबन 4 अदद ऐं उन्हनि खे चङी तरह सां पीसे छॾींदासीं। थूम जी ॻुड़ियुनि खे चङी तरह सां पीसे हिकु पेस्ट ठाहे छॾींदासीं ऐं हिकु प्याली में ऐड कयो आहे। तिर खया आहिनि अधु टेबल स्पून ऐं उहे ऐड कया आहिनि। ॾाढ़ूअ जे दाणनि जो पाउडर खयो आहे हाफ टी स्पून, उहो ऐड कयो आहे। लीमे जो रस विधो आहे 1 टेबल स्पून। पिसियल कारा मिर्च आहिनि 1/4 टी स्पून। सी सॉल्ट आहे सामुंडी लूणु 1/4 टी स्पून। ऑलिव ऑयल यानी ज़ैतून जो तेल विझूं था 2 खां 3 टेबल स्पून। येलो मस्टर्ड पेस्ट आहे 1 टेबल स्पून ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं।
ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां हिन ड्रेसिंग खे सब्जियुनि सां ऐड कंदासीं ऐं सब्जियुनि में हीअ ड्रेसिंग ऐड करण खां पोइ हिकु दफ़ो ॿी चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे हिते मां खयां आहिनि तक़रीबन 10 खां 12 अदद सादा क्रैकर्स या जेके तव्हां नमकीन बिस्किट बि चई सघो था। तव्हां वटि जेके नमकीन बिस्किट मौजूदु आहिनि तव्हां उहो इस्तेमालु करे सघो था ऐं बिस्किट खे नंढनि नंढनि टुकड़नि में करे छॾियो आहे। ऐं हाणे बिस्किट सां गार्निश कंदासीं सलाद खे ऐं सलाद जे मथां गार्निश करण खां पोइ असांजो मज़ेदार लेबनीज़ फटूश सैलेड बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।